वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। मक्का मुकरमा में आमद ते सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान महल खां ॿाहिरि अची वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी आजा कई। मुलाक़ात में फील्ड मार्शल आसिम मुनीर, इसहाक डार, ख्वाजा आसिफ बि मौजूदु। ज़रनि मूजिबि अॼु पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्किया विच में दिफ़ाई मुआदे ते सयूं कयूं वेंदियूं। आज़ाद कश्मीर में नून लीग हुकूमत ठाहींदी। 45 मां नून लीग 24 सीट्स हासिल करे वरितियूं आहिनि। मां पाण हिते वेही तरक़ी जो सफ़र शुरू कंदुसि। जहिड़ियूं शफ़ाफ़ चूंडूं थियूं आहिनि, तारीख़ में मिसाल नथो मिले। राणा सनावला जो हवेली में जलसे खे ख़िताब। राणा सनावला चयो त फील्ड मार्शल आसिम मुनीर जी अॻुवाणी में भारत खे शिकस्त ॾिनी। हाणे कॾहिं बि भारत पाकिस्तान सां सिधी रीति वेड़ नथो करे सघे। उन करे ऑपरेशन सिंदूर 2 शुरू कयो आहे। ऑपरेशन सिंदूर 2 जो मतिलबु कश्मीरियुनि ऐं पाकिस्तानियुनि खे पाण में विढ़ाइणु आहे। आज़ाद कश्मीर जे 3 मरहले जी चूंड शेड्यूल में तब्दीली। आज़ाद कश्मीर जी इलेक्शन कमीशन पूंछ ऐं सुंदूती में चूंडूं मुलतवी करण जो ऐलान करे छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त पुराणे शेड्यूल तहत पूंछ डिवीज़न जे 4 ज़िलनि जे 11 सीट्स ते इलेक्शन थियणी हुई। बाघ ऐं हवेली ज़िलनि में चूंडूं थींदियूं। ॿिनि ज़िलनि में मुलतवी कई वयूं आहिनि। स्पीकर अयास सदिक चयो आहे त कंहिं बि मसइले जो हल टेबल ते वेही कढी सघिजे थो। मीडिया ते बयानु ॾियण सां न। अपोज़िशन लीडर महमूद अचकज़ई खे ॻाल्हियुनि लाइ चूंडियो हो। हुन कोशिशूं बि कयूं। PTI वारनि खे शायदि ॻाल्हियुनि जी इजाज़त नथी मिले। डिॼनि था या वटनि फ़ैसिलो कंदड़ केरु न आहे। मेरे पास सिर्फ सीएम साहब के लिए 2 सवाल है कि आपकी पुलिस नाअहल IG इतने बड़े पोस्ट पे होके अधूरा सा बयान और बिल्कुल इनकम्प्लीट तफ्तीश का बता रहे हैं। हमारे बयान नहीं हुए। आपके पोस्टमार्टम जो किया है सर्जन ने डॉक्टर उसामा, उसको कहाँ गायब कर दिया गया कि 1 बजे रात के अंधेरे में माँ बाप को विदाउट कॉन्फिडेंस में लिए हुए एक रिपोर्ट निकाल दी जाती है कि ये पैनल है। फिर सुबह अभी जब हम इधर आते हैं तो इधर एक और तीसरी आ जाती है कल के लिए। तो कौन ऐसा बंदा है, किसको रोका जा रहा है, किसको बचाया जा रहा है? बेसिकली ये हुकूमत बता सकती है और सीएम साहब को बताना चाहिए क्यों बचा रहे हो। आप होने देते, क्या जरूरत थी? जब कोर्ट ने एक लेटर इशू कर दिया, एक ऑर्डर दे दिया, एक बच्चे की नॉर्मल, आप बोल रहे हो कि आप पहुंच गए हो, तो आप उसको जाने देते, हमें करने देते। आपको किस चीज का खदशा है? कराची जे नौजवान वापारी मीर रज़ा जी क़बर कुशाई मुलतवी। ॿियो भेरो मेडिकल बोर्ड तब्दील करण जो नोटिफिकेशन जारी। वारसनि नए मेडिकल बोर्ड ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। नौजवान मीर रज़ा जे वालिद चयो आहे त कहिड़ा बासर आहिनि जेके क़बर कुशाई करण न पिया ॾियनि। मुंहिंजे पुट खे क़त्ल कयो वियो आहे। रोड ते लाश फिटो करे आपघात जो रंग ॾियण जी कोशिशि कई वई। अदालत क़बर कुशाई जो हुकुम ॾिनो। राति जो 1 वॻे कहिड़ो मसइलो थियो, ओचितो मेडिकल बोर्ड तब्दील कयो वियो। हैदराबाद मां मेडिकल बोर्ड तब्दील जो लेटर छो जारी थियो? पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर ओसामा खे छो गुम कयो वियो आहे? वॾे वज़ीर खे सवालनि जा जवाब ॾियणु घुरिजनि। खैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयूं 10 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि पहिरीं कार्रवाई ॾखण वज़ीरिस्तान जे ज़िले आज़म वर्स्क में कई वई। फितनाल खुरद जो हिकु गिरोह सिक्योरिटी फोर्स जे चेक पोस्टुनि ते हमिलो कयो। पाक फ़ौज जी कार्रवाई ऐं फायरिंग जी ॾे वठि दौरान 8 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। ॿी कार्रवाई दीड़ ज़िले में कई वई। 2 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल ख़ारजनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ आयो।
ईरान जंग जल्द ख़त्म ऐं हरमोज़ लंग खुली वेंदो। अमरीकी सदर ट्रम्प जी दावा। ट्रम्प चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। अमरीका ईरान ऐं ओमान आरज़ी मुआदे जे वेझो पहुची विया आहिनि। जंग तमामु जल्द ख़त्म थी वेंदी ऐं हरमोज़ लंग खुली वेंदो। जमायत इस्लामी तरफ़ां पेट्रोल हमले ख़िलाफ़ अॼु मुल्क जे 510 शहरनि में धरणनि जो ऐलान। कराची, हैदराबाद, लाहौर, कोयटा ऐं पेशावर समेत ॿियनि शहरनि में धरणा हयां वेंदा। जमायत इस्लामी कराची जे अमीर मुनम ज़फ़र ख़ान चयो आहे त कराची में शाम 4 वॻे मज़ार क़ाइद खां रैली कढी शाहराह फैसल ते धरणो हयां वेंदो। मियां साहब भरिसां चांडिया ऐं मारफाणी धुरनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की पियो। हिकु नौजवान क़तुल। जहानवा थाणे जी हद ॻोठ करम अली चांडियो में चांडिया ऐं मारफाणी धुरनि में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि नौजवान फिदा पुटु रजिब चांडियो मारिजी वियो। धुरनि में शिकताण बरक़रार। इलाइक़े में ॾका पखिड़िजी वियो। मक़तूल जे वारसनि जो हुमायूं शरीफ़ थाणे अॻियां लाश रखी धरणो। मारफाणी धुर जे 100 खां वधीक हथियारबंद ॻोठ ते हमिलो करे नौजवान खे क़तलु कयो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो। कोटड़ी भरिसां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणे दम ॾेई छॾियो। मारिजी वियलनि जो अंग बथी वियो। मक़तूल जे वारसनि जो थाणे आॾो लाश रखी धरणो। कारोखो वारे इलाइक़े में 4 ॾींहं अॻु मल्हा बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो थी पियो हो। शिराज़ मल्हा मारिजी वियो हो ऐं इब्राहिम मल्हा ज़ख़्मी थी पियो हो। इब्राहिम मल्हा कराची जी अस्पताल में दम ॾिनो। वारसनि जो केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। ऐं लाड़काणे में हथियारबंदनि स्कूल अंदरि गोलियूं हणी प्रिंसिपाल खे ज़ख़्मी करे छॾियो। ऐं दड़ी थाणे जी हद में हथियारबंदनि ख़ानगी स्कूल अंदरि घिड़ी प्रिंसिपाल नजीबुल्ला अखबारो खे गोलियूं हयूं। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी प्रिंसिपाल खे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो। वारसनि जो चवणु आहे त पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सां मिल्कियत जे मामले तां तकरार हलंदड़ हो। जवाबदार मिसबाउद्दीन उर्फ़ राजा ख्वारो, बिलाल ख्वारो, एजाज़ जतोई ऐं ॿियनि नजीबुल्ला खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे।